सियासत ऐं जमहूरियत डेडलॉक सां न पर ॻाल्हि ॿोल ऐं डायलॉग सां अॻिते वधंदियूं आहिनि। समूरनि सियासी ऐं जमहूरी फ़ौतुनि खे मसइलनि जे हल लाइ पाण में वेहणु घुरिजे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह पंहिंजे बयान में चयो आहे त मुस्लिम लीग नून हमेशह चार्टर ऑफ डेमोक्रेसी ऐं चार्टर ऑफ इकोनॉमी लाइ कोशिश कई आहे। पीटीआई बानी 4 साल इक़्तिदार में रहियो पर पंहिंजे हुकूमती दौर में कॾहिं बि अपोज़िशन सां ॻाल्हियूं न कयूं, कॾहिं बि बहाने सां हक़ीक़ी ॻाल्हि खे हेॾां होॾां करणु पीटीआई बानी जे तइ थियल पॉलिसी आहे ऐं हाणे फीथा रोक हड़ताल जी ॻाल्हि ॿोल बि उन सिलसिले जी कड़ी आहे। हुन जे फितने ऐं डफेड़ खे सख़्ती सां रोकियो वेंदो। आलमी सीड़पकारी जो एतमाद बहाल थी वियो। एक्सपोर्ट ते ॿधल तरक़ी जी शुरूआत थी चुकी आहे। पाकिस्तान अहम मुआशी मोड़ ते पहुची चुको ऐं मुआशी इस्तेहकाम खां पोइ हाणे मुल्क एक्सपोर्ट ते ॿधल जिटादार तरक़ी जे दग ते हली रहियो आहे। नाले वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो अमरीकी मैगज़ीन खे इंटरव्यू से चवणु आहे त हुकूमत मईशत खे खपत ते ॿधल मॉडल मां कढी एक्सपोर्ट ते ॿधल मॉडल ॾांहुं मुंतक़िल करे पई। टैक्स निज़ाम, तवानाई जे शोबे ऐं सरकारी इदारनि में सुधारनि जो अमल जारी आहे। पाकिस्तान की तरक्की लाइ फील्ड मार्शल जी कोशिशुनि जे हवाले सां को शक न आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो बरतानवी मैगज़ीन पारां फील्ड मार्शल आसिम मुनीर खे गन रुकी पर ॾही पॉलिसी जो माहिर करार ॾियण ते तबसरो। चवणु आहे त फाइनेंशियल टाइम्स डिप्लोमेसी ऐं भारत सां जंग में कामयाबियुनि जो क्रेडिट फील्ड मार्शल आसिम मुनीर खे ॾिनो आहे। घरू मामलनि वारे मुमलकती वज़ीर तलाल चौधरी जो चवणु आहे त परॾेही पॉलिसी कामयाबी जो क्रेडिट शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल ॾांहुं वञे थो। परॾेही पॉलिसी ज़रिए पाकिस्तान जो दुनिया सां तालुक़ सगारो थियो आहे। चीन, अमेरिका ऐं अरब मुल्कनि असां सां गॾु बीठा आहिनि। सिंध हुकूमत जी तरक़ियाती हिकमत अमली तैयार करे वरिती। 1018 अरब रुपयनि जी तरक़ियाती रिथाउनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जीला मेमून चयो आहे त सिंध हुकूमत जे तरजीहनि में शदीद मौसमी हालतुनि खे मुंहुं ॾियणु शामिल आहे। मज़बूत इंफ्रास्ट्रक्चर जी अलावत बोर्ड मुतासिर इलाइक़नि जी बहाली ऐं तालीमी तरजीहूं आहिनि। सिहत जा शोबा, बहितरीन राब्ते जा निज़ाम ऐं गुरबत में घटिताई में तरजीह आहे। बोर्ड सबबि मुतासिर 1600 स्कूलनि जे तामीर लाइ 340 अरब रुपया रखिया विया आहिनि। सूबे में नवां कैरियर कॉलेज क़ाइमु कया वेंदा। हुकूमत अवाम खे बेहतर सिहत जूं सहूलियतूं फराहम करण लाइ पुरज़म आहे। सरकारी अस्पतालनि में सुधारा आणण जो अमल जारी रहंदो। सिंध में सिहत जूं सहूलियतूं बहितर आहिनि। जना अस्पताल में नओं मेडिकल यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। सिंध जे सिहत खाते जी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त NICVD जे स्ट्रोक वार्ड ऐं ॻोरहारी औरतुनि लाइ ख़ुसूसी कार्डियक यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। स्पेशलाइज़ कार्डियक में ठाहिण जी कोशिश करे रहिया आहियूं। सॼे सिंध में 29 चेस्ट यूनिट कमु करे रहिया आहिनि। टंडो मोहम्मद खान में SICVD क़ाइमु करे रहिया आहियूं। सिंध में 17 मेंटल क्लिनिकूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जेको पायलट प्रोजेक्ट आहे। अंकारा में जहाज किरी तबाह। लिबिया जो आर्मी चीफ अमले जे 4 ॼणनि समेत फौत। तुर्किया जे राजधानी मां त्राबिल्स वेंदड़ जहाज किरी तबाह थी वियो। हादसे में लिबिया जो फौजी सरबराह मोहम्मद अली अहमद अल हदाद समेत अमले जा 5 ॼणा फौत थी विया। तुर्क मीडिया मूजिब जहाज वञी ख़राबी सबबि हंगामी लैंडिंग जी कोशिश कई पर नाकाम वियो। केतिरनि ई कलाकनि बाद जहाज जो मलबो हथ अची वियो। लिबिया जे वज़ीर आज़म पारां हादसे में आर्मी चीफ मोहम्मद अली अहमद जे फौत थियण जी तस्दीक। जहाज में लिबिया जी हवाई फ़ौज जो कमांडर भी सवार हो।
टकराव खां पासो कयो वञे। ईरान जे जौहरी प्रोग्राम बाबति समूरनि मामलनि जो हल ॻाल्हि ॿोल ज़रिए ई मुमकिन आहे। पाकिस्तान जे वक़्ती नुमाइंदे उस्मान जिदून जो ईरान जे जौहरी मामलनि ते सलामती काउंसिल जे इजलास खे ख़िताब चवणु आहे त को बि मुतबादिल इंतज़ाम तइ थियण ताईं JCPOA जे फ्रेम वर्क खे बरक़रार रखणु घुरिजे। सूरतहाल अॻे UN मंशूर जे भञकड़नि ताक़त जे हिक तरफ़े इस्तेमाल सबबि मुंझी पई आहे। कराची जे इलाइक़े गार्डन में रेंजर्स ऐं SIU पुलिस जी कार्रवाई। ॿ जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। रेंजर्स सिंध जे तर्जमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार हमाद उर्फ चेल ऐं अब्दुल्ला भताखोरी में मुलविस जमील चंगा ग्रुप सां तालुक़ रखनि था। जवाबदारनि जे कब्ज़े मां भत्ते जूं पर्चियूं, मोबाइल फोन ऐं हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ कयो वियो। जवाबदारनि इंकशाफ कयो आहे त उहे परॾेह में रहंदड़ भताखोर माफ़िया जे जमील चंगा सां राब्ते में आहिनि। दादू जे इलाइक़े गफ़ारी टाउन में पढ़ियल औरत जो घर अंदर मुबैना फाहो खाधल लाश। साइमा ज़ाल सरताज राहूजो जो घर मां लाश मिलियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।